बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियों लर्निंग मैनेजमेंट सिस्टम में भलीकार। शागिर्द साथियों अॼु मां तव्हांखे माइक्रोसॉफ्ट एक्सेल में डेटा पेज डेटा टैब शुरू था कयूं। फार्मूला टैब खे मां स्किप कयो आहे फ़िलहाल जॾहिं फार्मूला जेके आहिनि मां तव्हांखे अॻिते हली करे आख़िर पढ़ाईंदुमि। सभ खां पहिरीं मां तव्हांखे ॿियूं टिप्स कंप्लीट कराए उन खां पोइ मां तव्हांखे फार्मूला टैब पढ़ाईंदुसि। शागिर्द साथियों सभ खां पहिरीं मां तव्हांखे शार्ट के बारे में पढ़ा तो शार्टिंग की कजे डेटा जी नंढ वॾाई जे हिसाब सां या ABC जे हिसाब सां। छा त हिकु लाइन जॾहिं हूंदी आहे हिकु कॉलम हूंदो आहे उनखे शार्ट करणु तमामु आसान हूंदो आहे, पर जॾहिं शार्टिंग जो घणा कॉलम्स हुजनि उन्हनि खे शार्टिंग करण लाइ मां तव्हांखे तरीक़ो ॿुधायां थो। त पाण डेटा ते ईंदासीं। डेटा खां पोइ सभ खां पहिरियों पाण हिननि सभिनी कॉलम्स खे सिलेक्ट कंदासीं। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीउ 65% आहे, हीउ 81% आहे, तो 81% हेठा 81% मां चवां थो मथे हलियो अचे। जेके बि वधीक वञनि 78% आहे मथे हलियो वञे। त इन्हनि खे शार्टिंग कीअं कजे, इन लाइ सभ खां पहिरियों असांखे हीअ डेटा सिलेक्ट करणी पवंदी। मां इन डेटा खे सिलेक्ट न कयो आहे पहिरीं खे त सीरियल नंबर असांजो हिते हुजे इहो अॻिते पुठिते न थिए। इन खां मां शार्ट ते क्लिक कंदुसि त असांजे हिकु डायलॉग बॉक्स खुली वेंदो। हीउ ॿुधाए पियो पुछे पियो त कहिड़े कॉलम खे तव्हां शार्ट कंदव। त मां हिन क्लिक कंदुसि ऐं हिन ते मां चूज़ कंदुसि त परसेंटेज, जेका परसेंटेज आहे उन जे हिसाब सां शार्टिंग करे। परसेंटेज खां पोइ पुछे थो त कहिड़े आर्डर सां शार्ट करे, स्मॉल खे मथां रखे या लार्ज खे मथां रखे। मां चवांसि थो लार्जेस्ट जेको वैल्यू हुजे उनखे मथां रखे, सभ खां पहिरियां उनखे खणी अचे। उनखां मां हिनखे ओके कंदुसि। त मां ओके कयो तव्हां ॾिसो 81% आहे टॉप ते, 78, 67, 65, 62, 61, 60, 59, 59, 52, 52, 50। मतिलबु त हीअ शार्टिंग जेका आहे पंहिंजे हिसाब सां ओके थी वई। जेकॾहिं मां हिनखे उल्टो शार्टिंग कयां, मिसाल तौर ते मां हिनखे स्मॉलेस्ट खे मथे रखां त स्मॉलेस्ट ते क्लिक कंदुसि ऐं हिनखे ओके कंदुसि। त ॾिसो त हीअ स्मॉलेस्ट जेको वैल्यू आहे उहो मथे थी वियो 50, 7, 52। उनखां पोइ मां जेकॾहिं हिनखे अखरनि जे हिसाब सां शार्टिंग करणु चाहियां थो त मां हिते अची करे त जिते मुंहिंजा अखर लिखियल आहिनि स्टूडेंट नेम ते अखर लिखियल आहिनि, स्टूडेंट नेम ते क्लिक करे तव्हां पुछे थो ABC वाइज़ A to Z या Z to A to Z मां क्लिक करे ऐं ओके कंदुसि त ओके थी वियो। मां ओके थी वियो। हिन खां पोइ मां हिनखे तव्हां ॾिसो त DGHIM सभु इन हिसाब सां शार्टिंग थी वई A to Z जे हिसाब सां। दोस्तों अॼोके सबक़ में तव्हां शार्टिंग जे बारे में पढ़ियो। पाण अॻिते हाणे हिन खां पोइ फिल्टर जे बारे में पढ़ंदासीं त फिल्टर कीअं सेट कजे।